नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे नूसैदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त नूसैदाबाद तालुके जे असिस्टेंट कमिश्नर सैयद अम्मार हुसैन मुख़्तियारकार नवीद, CPO चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राव, वाइस चेयरमैन हाजी लुकमान राजपूत, टाउन ऑफिसर मकसूद मला, सिविल सोसाइटी नूसैदाबाद तरफान लॻायल रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट محمدي पबलक नूसैदाबाद में शुरू थियो, जंहिंजो इफ़्तिताह सईद रहीम गुल रिंद कयो। पहिरें राउंड लाखा 11 सईदाबाद ऐं शहनशाह क्लब जे विच में थियो। तमामु बहितरीन मुक़ाबले खां पोइ शहनशाह क्लब लाखो 11 खे 52 रन्सनि तां शिकस्त ॾेई राउंड खटे वरितो आहे। असिस्टेंट कमिश्नर सैयद अम्मार हुसैन इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नूसैदाबाद जे रांदीगरनि लाइ आउं कोशिशि कंदुसि त खेनि हिकु बहितरीन ग्राउंड मंज़ूर कराए ॾियां, जिथां नूसैदाबाद जा नौजवान क्रिकेट सवलाई सां खेॾी सघनि। नौजवान क्रिकेट जे एंटरटेनमेंट सां कंहिं ॿिए बुराई खां बची पवंदा। चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राव चयो आहे त मुंहिंजी कोशिशि आहे त नूसैदाबाद में हिकु मखदूम तालिब इल्म मौला क्रिकेट स्टेडियम ठारायां, जंहिं लाइ 8 एकड़नि ते मुश्तमिल ज़मीन ख़रीद करे चुको आहे, जंहिंजो इफ़्तिताह तमामु जल्द मखदूम जमील जमा जिन कंदा। वाइस चेयरमैन हाजी लुकमान राजपूत शहर जे रांदीगरनि सां वाइदो कयो त नूसैदाबाद जे नौजवान रांदीगरनि लाइ आऊं मिनिस्टर रेवेन्यू मखदूम महबूब जमा खे गुज़ारिश कंदुसि त असांजे शहर खे क्रिकेट जो स्टेडियम मंज़ूर कराए ॾियनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।